शहदादकोट में पुलिस एहलकार सैदल अतुन्यो ऐं उन जी फैमिली जी कराची पुलिस हथां गिरफ़्तारी वारे अमल खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो शहर के मुख़्तलिफ़ सियासी समाजी शहरियुनि मज़हबी तंजीमुनि पारां पुलिस एहलकार सैदल अतुन्यो ऐं उन जे घर वारे मासूम पुट ऐं न्याणियुनि जी कराची पुलिस हथां बेगुनाह गिरफ़्तारी खिलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंजीमी अॻवाननि हयात तुन्यो रमीज़ तुन्यो वहाब पंद्राणी आसिफ मक्सी अलहदाद खुश्क ज़ुल्फ़कार मक्सी वज़ीर खोसो फैज़ बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी कारकुन हथनि में पार्टी जा झंडा खणी शहर जे कोटमुट चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। पुलिस एहलकार सैदल अतुन्यो ऐं उन जी फैमिली खे आज़ादु करण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते अॻवाननि एहतिजाजी मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे चयो त AVLC जो SP ख़ालिद कोराई कराची PP जे अॻवान अली हसन ज़हरी जे चुर्च ते शहर जे इज़तदार माण्हुनि मथां इंतकामी कार्रवाई करे थो, जंहिंमें DSP मीरो ख़ान मुज़म्मल सूमरो पिणु भाङे भाईवार आहे, जेको मज़ामत जोॻो अमल आहे। अॻवाननि घरू खाते जे वज़ीर ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त फौरी तौर ते करप्ट AVLC SP ख़ालिद कोराई खे हटाए संदसि ख़िलाफ़ जांच कराई वञे। सैदल अतुन्यो ऐं उन जी फैमिली खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज दायरो वधायो वेंदो। समीर ज़िले अंदरि एहतिजाज तहरीक हलाइण जो पिणु चितार ॾिनो वियो आहे। गुलज़ार मंचांडियो कोश डिजिटल शहदादकोट।